साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली। जिए त असां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में मौजूदु आहियूं। हीअ सॼो हाल आहे जंहिंमें असां राति ड्रामो करे चुका हुआसीं। दोदे सूमर जो मौत 22 तारीख़, अॼु 23 तारीख़ आहे। अॼु बि असांजो ड्रामो साॻियो ई आहे, दोदे सूमर जो मौत, ऐं सुभाणे 24 तारीख़ बि आहे। इन ई हाल में दोदे सूमर जो मौत ड्रामो आहे, सॼो पिले शेख अयाज़ जो लिखियलु आहे। ऐं हींअर असांजो जेको आहे सो शेख अयाज़ जेको आहे सो मेलो आहे, उन मेले ते सभु आयल हूं। असांजे सिंध जा तमामु जेके एक्टर ऐं दानिश्वर अदीब सभु मौजूदु आहे। मां तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलंदुमि मुख़्तलिफ़ जेके असांजा एक्टर हिन फिल्म में कमु कनि था, ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो बि असां वटि मौजूदु आहे। उन डायरेक्टर सां बि तव्हांखे कचहरी कराईंदासीं। ऐं ॿियो ॾियो हाल वाल दोस्तो, ख़ुशि लॻा पिया आहियो, फस्ट क्लास। ऐं उमेद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव। अचो त मां तव्हांखे डायरेक्टर सां कचहरी करायां। ही दोस्त असांजो डायरेक्टर आहे अली रोशन शेख साहब, जेको सर अली रोशन शेख साहब। अस्सलाम वालेकुम। वासलाम। छा हाल आहे साईं, ख़ुशि लॻा पिया आहियो, फस्ट क्लास। ठीक ठाक बाबा। ही आहे असांजो जेको प्ले आहे दोदे सूमरे जो मौत, उनजो डायरेक्टर असांजो अली रोशन शेख, असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर, राइटर ऐं सुठो अदाकार, सुठो इंसानु। ऐं हीअ असांजा तमामु सीनियर अदाकार मौजूदु वेठा आहिनि। ऐं हीअ जेके आहे सो हाल जो मंज़रु आहे दोस्तो, चंद मिंटनि में जेको आहे सो हिनजी गेट खुली वेंदी ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे ड्रामेसी। हीअ जेको आहे सो असांजी स्टेज आहे ऐं तव्हांखे अंदरियो मंज़र बि हली मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो था, हीअ सेट आहे, हीअ चनेसर जो सेट आहे। हीअ चनेसर जी एंट्रीअ खां पोइ ऑटोमेटिक जेको आहे सो हीअ चेंज थी वेंदो सेट, पोइ ईंदो दोदे जो सेट, दोदे जो घरु। त दोस्तो हीअ असांजो जिते असां प्ले कंदा आहियूं, हीअ उहो मंज़रु आहे, स्टेज ड्रामो आहे मिठा जानी, जिते असां कंदासीं दोदे सूमरे जो मौत। हींअर मां जेको आहे सो हलंदो थो हलां, तव्हां ॾिसंदा रहो त इंशाअल्लाह हली पंहिंजी तव्हांखे कचहरी करायूं था। हीअ आहे अस्सलाम वालेकुम या अली मदद। कीअं आहियो दोस्तो, हीअ आहे ठीक आहियो? तमामु बहितरीनु अदाकार रज़ा, ऐं हीअ आहे असांजो मेकअप मैन ऐं अला बख्श उर्फ अली मदद। ए बि ओठो मौला अली मदद। छा हाल आहे जानी, ॿियो ख़ैरु, ख़ुशि लॻा पिया आहियो, फस्ट क्लास, मन मुजन में टाइट करार इकरार। हीअ आहे असांजी सिंध जी तमामु बहितरीनु अदाकारा रमशाद शहज़ादी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदव। जीअं तव्हां ॾिसो था असां तयारी में लॻा पिया आहियूं ऐं तव्हां सां ॻाल्हायूं था, तव्हां सभिनी सां मिलंदा वञो। बिल्कुलु बिल्कुलु, हीअ ॾिसो था सॼो सामान। ऐं हीअ जेको आहे सो असांजो हिन ड्रामे जो जेको चनेसर आहे ऐं तमामु बहितरीनु किरदारु कंदड़ आशिक़ दायो। ऐं जेको आहे सो हीअ आहे दोदो, जेको दोदे जो किरदारु थो करे, लारेब सजण। ऐं हीअ आहे असांजो हिन प्ले जो असिस्टेंट डायरेक्टर पीरल करमाणी उर्फ पीके। ऐं हीअ आहे असांजी सिंध जी राणी, असांजी लारकाणे जी राणी, तमामु बहितरीनु अदाकारा शमा मंगी, जेको दोदे जी भेण जो कैरेक्टर करे रही आहे, बागुल जो बाग़ी हिकु ई आहे। ऐं हीअ असांजी तमामु अची वियो जी। ही असांजी शमा मंगी तव्हां सां कुझु ॻाल्हाईंदी। ॻाल्हायो शमा, ॻाल्हायो। हीअ आहे असांजी तमामु सिंध जी सूंह, असांजी सिंध जी राणी, माशाअल्लाह तमामु बहितरीनु अदाकार। वॾी ॻाल्हि आहे त असां हिन मां हिकु पाड़े जा वेठा आहियूं, पर ठहूं नथा, सदाईं असांजो जहिड़ो आहे। माशाअल्लाह, अलाह कंदो ईअं ई ठहियल हूंदासीं असां। ऐं जेको आहे सो वॾी महिरबानी, असांखे तमामु बहितरीनु अदा करे, अलाह सां हिनखे ख़ुशि रखंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। ऐं हीअ जेको असांजो मंज़रु तव्हां ॾिठो, स्टेज तव्हांखे हाल बि ॾेखारियोसीं। ऐं जेको आहे सो हे दोदो, असांजो जेको आहे सो दोदो सूमरे जो किरदारु करे आहे, तयारीअ में आहे। ऐं ॾिसो था हिन खे बि वठो, जेको आहे सो वरी कच्छत में लॻो पियो आहे। हीअ असांजी सिंध जी तमामु पुराणी सीनियर एक्टर आहे, तमामु बहितरीनु। ऐं हीअ जेको आहे सो असांजो तयारियुनि जा सिलसिला जारी आहिनि। ऐं तव्हां दोस्त जी वरी महिरबानी। आख़िर उस्ताद बुखारी थो चए त वरी मिलूं न मिलूं, दोस्ती रहे या न रहे। हीअ ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि उस्ताद बुखारीअ जा, वरी मिलूं न मिलूं, दोस्ती रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर, हीअ ज़िंदगी रहे या न रहे। बसि थोरो हीअ थी जाए, बसि हिकु दफ़ो असां रमशा खे ॾिसी था वठूं,
पोइ हिन अखियुनि में रोशनी रहे न रहे। जीए सिंध।